सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। हिन वक़्तु मूंसां होश में नाहे बख़्शल। दराखान मीर बि होश मां निकिरी वियो आहे, छो त मीर जी भेण अगवा थी वई आहे। मूंसां इहो क़दम कॾहिं बि नथो खणी सघे। जेकॾहिं इहो मीर क़दम खणी सघे थो त बहावल मूंसां किथे मुड़ंदा। हाणे थींदी तबाहीअ जी शुरूआति। न बहावल मूंसां हटण वारा आहिनि, न वरी मीर ई मुड़ण वारो आहे। हा दरिया इन ॿिन्ही धुरनि मां को हिकु मरंदो कोन, उहो कोन मुड़ंदा। कमीना के चाचा तो मुंहिंजी न्याणीअ जी इज्जत में हथ विधा। दिल त चवे थी तोखे पूरो करे छॾियां, पर मूंखे मजबूरी आहे जो तूं मुंहिंजे महरूम भाउ जो पुटु आहीं। उहो ख़्यालु थो अचे हितां निकिरी वञ, ज़िंदगी बख़्शाए थो, पर या हयाती मुंहिंजे तॾे ते आहीं। हट न कंदो साईं, जो मां मरी बि वञा त न अचिजांइ। हल हल रे निकिर। माफ़ कयो चाचा साईं, मुंहिंजी ग़लती त माफ़ करण जहिड़ी न आहे चाचा, पर तव्हां वॾा हो, मूंखे पहिरीं ग़लती माफ़ कयो चाचा साईं, मूंखे माफ़ कयो चाचा साईं, मूंखे माफ़ कयो।
अॼु मां मीर सां मिली आई आहियां। मीर काफ़ी बदिलजी वियो आहे। हुन जी ज़बान ते रुगो प्यार जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। अॼु हुन जी ज़बान ते नफ़रत खां अलावा ॿियो को लफ़्ज़ नथो निकिरे। हा भेण, मीर जो घर उजड़जी वियो आहे। उन सां वॾो धोखो थियो आहे। उन सां धोखो करण वारो ॿियो न, असांजो पंहिंजो भाउ ई आहे। मीर अदा जी ग़लती जी सज़ा मूंखे कॾहिं बि कोन ॾींदो। बाक़ी जेको मूंसां सुणी खे अगवा करे वियो आहे उहो हू कॾहिं बि कोन विसारींदो। तूं मीर खे विसारे छॾ। मीर ऐं मूंसां पाण में विड़ी विड़ी हिक ॿिए खे तबाह करे छॾींदा। मूं जॾहिं तोसां सभु वास्ता ख़तम करे छॾिया, लातालकी करे छॾियमि, पोइ तोखे कीअं ज़रूरत थी जो तो मुंहिंजे घर में पेर पातो आहे? वाकई चाचा साईं, मुंहिंजी ग़लती माफ़ीअ जे लाइक़ त न हुई, पर तव्हां मूंखे माफ़ करे छॾियो चाचा। मां तोखे माफ़ नाहे कयो। जेकॾहिं तव्हां मूंखे माफ़ी नथा ॾियो त पोइ हथियार खणी मारे छॾियो मूंखे। मां इहा शर्मसार वारी ज़िंदगी नथो गुज़ारणु चाहियां चाचा, नथो गुज़ारणु चाहियां। अरे निभागा, मां त पंहिंजी धी न्याणी जी शादी तोसां करणु पियो चाहियां। तो शादी खां अॻु में मुंहिंजी धी में अखियूं विधियूं। तोखे एतिरो शर्म न थियो? चाचे जी धी आहे। मां उन पंहिंजी ग़लती त माफ़ी वठण आयो आहियां चाचा साईं। जेसि ताईं तव्हां मूंखे माफ़ न कंदो मां हितां न वेंदुसि चाचा। पर जे तूं इहा मामूली हरकत न करी हा न, अॼु राणीअ जी शादी तोसां ई थी वञे। पछताव न थिए। जेको राणी सां हाणे थी रहियो आहे न, शायदि इहो न थिए हा। चाचा साईं, जेको कुझु थी गुज़रियो आहे उहो मूं सभु कुझु ॿुधो आहे। उन करे त मां हिते आयो आहियां। जंहिं जंहिं बि तव्हां सां नाइंसाफ़ी कई आहे उन खां पलांद वठंदुसि। चाचा साईं, हिकु चकर सिर्फ़ पंहिंजो बचो सम्झी मूंखे माफ़ कर। ठीकु आहे भक्त, मां तुंहिंजी पहिरीं आख़िरी ग़लती सम्झी माफ़ कयो। छा कयो? चाचा साईं, तुंहिंजा दुश्मन मुंहिंजा दुश्मन आहिनि। तव्हां हुकुम कयो असांखे त हाणे छा करिणो आहे? पलांद कंदासीं, ॻाए वॼाए कंदासीं। कंहिंखे बि पक्ष न कंदुसि। जे मां पक्ष कयुमि त मुंहिंजो नालो बहावल न पर कुत्ते ते रखे छॾिजो। बख्शल, मूंखे इन ॻाल्हि जो यकीन आहे त मूंसां मीर जी भेण अगवा नथो करे सघे। इहा सॼी साज़िश नवाब जी आहे। तूं छा थो सम्झी दरिया खान? इन ॻाल्हि खे मीर मञंदो? वाह वाह, मीर खे मञाइणो पवंदो। अगरि जे मीर मूसा जे मथां हमलो करे थो न, ऐं जे ॿई हिक ॿिए जे साम्हूं अचनि था न, तोखे ख़बर आहे त उहे ॿई केॾा ज़िदी आहिनि। मोए मारे खां सवाइ कॾहिं बि पोइ ते न हटंदा ऐं वॾो नुक़सानु थींदो। ख़बर आहे दरिया खान, ॿिन्हिनि मां को भॼण वारो ई न आहे। इन करे चवां थो त मीर खे रोकियूं, ऐं जे मीर हमलो नथो करे न त असां ॿिन्ही जो ठाह कराए सघूं था। ऐं जेकॾहिं मीर बहाल ऐं मूसा जे मथां हमलो करे थो न, पोइ त ठाह मुश्किल आहे। पोइ दरिया खान जल्दी कर त हितां निकिरण ई कर। हल त मीर खे हली ॻोल्हियूं। ठीकु आहे, हलो ठीकु। मूंखे ख़बर हुई सजावल त तूं पंहिंजी कावड़ छॾे हिते ठार जे लाइ ज़रूर ईंदे। नवाब खान, तोखे एतिरो भरोसो छो आहे ऐं छा लाइ? नवाब खान जी दुश्मनी जंगन मरन खे थकाए विझंदी आहे। पोइ त तूं तमामु ग़लति गुमान में आहीं नवाब खान। तको मां हारजी, थकिजी, कमज़ोर थी तो वटि पहुतो आहियां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त वञा ज़ोर आज़माए। मूंखे ख़बर आहे त तूं केतिरो बि थकिजी पए, पर हार न मञींदे। नहीं, मूं साम्हूं हिणाई ॾेखारींदे। हाणे छॾियो ज़िद खे
ऐं मक़सद जी ॻाल्हि कर। जेतिरो भॼंदो असां खां मूंसां, जेतिरो असां खां भॼंदो ओतिरा केस वधी खणंदोमांसि। छो त मुंहिंजो नालो आहे सूबेदार शरीफ, पर शरीफ़नि सां मुंहिंजी लॻे कान। तव्हां ॿाहिरि हलो, असांखे अकेलाई में ॻाल्हाइणो आहे। कजाउल जेकॾहिं ॻाल्हियुनि जे इरादे सां आयो आहीं त पोइ त ॻाल्हियूं कयूं, बाक़ी जेकॾहिं वक़्तु ज़ाया करण जे इरादे सां आयो आहियां त उहा ॻाल्हि कर। नवाब खान सच पुछी त मां सभु कुझु विसारे पोइ हिते पहुतो आहियां ऐं मां बि इहो चाहियां थो त हिते पहिरियां जी आमुन थिए, पर जेकॾहिं वाकई तूं ॻाल्हियूं करणु चाहीं थो त सॼी संगत खे गॾु करणो पवंदो, ऐं जेकॾहिं तूं सचो आहीं संगत खे गॾु कयूं था। हाणे तुंहिंजे मथां आहे, जेकॾहिं तव्हां वाकई ईअं चाहियो था पोइ नवाब खान असांजे विच में ॻाल्हियूं थी सघनि थियूं। जंहिं संगत खे तूं विच में विहारणु चाहीं थो उन सां त ठाह कोन थो थी सघे। हा, बाक़ी पाण निबिरी सघूं था जेकॾहिं तूं चाहीं त। नवाब खान असांजे निबरण सां हिते अमुन कोन थी सघंदो। सुभाणे जेकॾहिं तव्हां हितां ॿाहिरि वञो था ऐं तव्हांजे मथां को हमलो थिए थो, तव्हांजो सिधो सिधो शक हूंदो मूं मथे, ऐं जेकॾहिं मुंहिंजे मथां बि को हमलो थियो त मां बि इहो ई सम्झंदुसि तो तूं हूंदे या तुंहिंजा माण्हू हूंदा। पर जेकॾहिं असांजे विच में ठाह थी थो वञे नवाब खान, त पोइ असां ॿिन्ही जे मथां हमलो करण वारो बाक़ी त को बचंदो कोन। तुंहिंजी सोच सुठी आहे, पर सभिनी धुरनि जे विच में ठाह नामुमकिन आहे। इहो ठाह कोन थो थी सघे। वक़्तु जेको हिते थी गुज़रियो आहे हुन हक़ीक़त जी त तोखे ख़बर पइजी वई हूंदी। जी चाचा, ख़बर पइजी वई आहे। इन करे सोचियो त तव्हां अकेला थी विया हूंदो, इन करे मां हिते आयो आहियां। हिते अचण खां पहिरियां चाचा मां पूरी जांच करे चुको आहियां त हिते छा छा थी गुज़रियो आहे। छा छा ॿुधी आयो त मूंखे बि त ख़बर पवे। इहो ई त पलांद में राणीअ सां गॾु मीर जी भेण खे अगवा करे हिते खणी आया आहे। इहो तव्हां भलो कयो आहे चाचा साईं। दुश्मन खे गोॾनि ते झुकाइण लाइ तव्हां इहो सुठो कदम खयो आहे चाचा साईं। पर असां सोणीअ खे अगवा न कयो, इहे उपवाऊं ग़लति आहे। तव्हांखे अगवा करणु घुरिजे हा चाचा। मुंहिंजो इहो असूल नाहे बड़दनि जी दुश्मनी में औरतुनि खे चीने वञ, बेगैरत हूंदो आहे। मां एतिरो बेगैरत ऐं मजबूर न आहियां। मुक़ाबिलो आहे नाजाइज़ी कई आहे त मीर कई आहे, औलाद कंदुसि त मीर सां कंदुसि। चाचा साईं जॾहिं दुश्मन बेगैरत थी
असांजी इज़त में हथ हुजे त पोइ असां ख़ामोश थी छो वेहूं? तोखे कंहिं चयो आहे त बहावल ख़ामोश थी घर वेंदो? बलांद कंदुसि, कंदासीं, पर दुश्मन जे सीने ते गोलियूं हणंदासीं। ये सॼे मुल्क खे ख़बर पवे त बहावल बलांद कयो आहे। चाचा साईं, मां तव्हां सां गॾु आहियां। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हाणे कंहिंजो सीधो चीणो आहे? पुट, पहिरीं मीर जो पिलो कंदासीं, उन खां बाद में नवाब खान सां संदरो ॿधंदुसि। मां हर क़दम ते गॾु आहियां तव्हां सां चाचा साईं। हाणे ही पेर कॾहिं कोन हटंदा। असां हिते पंहिंजी शरारतुनि में पूरा लॻा पिया। कॾहिं इहो सोचियो आहे त मुंहिंजो पुटु मूंसां कहिड़े हालनि में हूंदो? घणा महीना थी विया आहिनि मूंसां घर न आयो, उन जे बारे में कॾहिं सोचियो बि न आहे असां। अदा मूसा तुंहिंजो पुटु आहे, जॾहिं तूं ई मूसा लाइ नथो सोचें त पोइ ॿियो कीअं सोचींदो? हलो, तव्हांखे सोच हुजे या न हुजे, मूसा जी आहे न मूंखे वॾी ग़लती अथव। सम्झो था ॻाल्हि खे या वरी सम्झायांव? ॼणती त मखण मूंखे बि आहे मूसे जी। हूअं त बेगुल खां बलाऊं बि टिॼंदियूं आहिनि, पर मां कुझु करे नथी सघां। मां ईअं नथो चवां त तूं ऐं मखण हथनि में हथियार खणी वञी मूसा जो पलांद कयो। हथियार त घर में जेकॾहिं हुजनि हा न त खणी मैदान में लहूं हा, जंग बि जोटियूं हा, पर घर में त ॾोही बि कान्हेव त कहिड़ो हथियार खणूं हा? ॿुधा आहे मखण, हीअं था कयूं, तूं ऐं मां भलो साईं खणी रेस वटि था हलूं त हिन जे मुआबे मूसा जी पचर छॾ। अदा नवाब खान जो कहिड़ो दीन ईमान, जेकॾहिं तव्हां भलो साईं खणी बि वियो त कहिड़ो इहो निभागो मञींदो? इन जो त सफ़ा पितो ई सड़ियल आहे। वाकई आहे सफ़ा किनो काहिर, मञींदो ई कोन। जॾहिं मञींदो ई कोन त पोइ उन ॾे छा हली कजे? नवाब खान लाइ हाणे सोचणो पवंदो त उनखे कीअं ख़तमु कजे। मां त चवां थी अदा त ओताक में वञी ज़हर जी चपटी ॾेई छॾियोसि मोए खे पाणीअ में त उते ई फटकी मरी। सलाह हवा जिंदी थई यार, ॾाढी भली सलाह आहे सलो। अॼु खां पोइ इहो ई सोचणो पवंदो। ठीकु आहे, बाबा खान ठा करण लाइ कुझु मूंखे ज़िद खां हेठि लहणो पवंदो ऐं कुझु ज़िद तव्हांखे छॾणो। हू सभु ज़िद छॾिया। हाणे तूं इहो ॿुधाए त तो वारी संगत मूं साम्हूं ईंदी? उन्हनि खे मां आणींदुसि, सॼी संगत खे राज़ी करे हिते तो वटि मां आणींदुसि। पर नवाब खान, उन्हनि ॻाल्हियुनि खां अॻु मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। ॻाल्हि कयो। पहिरियां त पुलिस खे पलियो ऐं पोइ संगत मथां सभु लॻल कूड़ा केस ख़तम करे। सजावल को बि केस कूड़ो कोन्हे को। मुंहिंजा 3 माण्हू आहिनि ऐं टिनी माण्हुनि जे खून जो केस दरिया खान मूसा ऐं बावल जे मथां आहे। इन्हनि केसनि तां हथ तॾहिं खणंदासीं जॾहिं तुआरी संगत भले साईं ते हथ रखी कसम खणंदी ऐं जेसी ताईं ॻाल्हियुनि में निबरूं नथा तेसि ताईं केसनि तां हथ खणण जी ॻाल्हि ई न कर। छा थो चाहीं नवाब खान, छा थो चाहीं? तुंहिंजे चवण ते मां सॼी संगत खे जेका हिकु हिकु थी पंहिंजे मुंहं सां आहे उन्हनि खे गॾु करे त तोखे गॾे ॾियां त जीअं तूं आसानी सां पुलिस जो छापो हणाए उन्हनि खे काबू कराए। हा, एॾो वयल कोन्हे को, इहो कदम खणा। पहिरियां तूं इहो कदम खणी चुको आहीं नवाब खान, जॾहिं मूंसां ऐं मुंहिंजे विच में ठाव थियो पिए। हाणे तूं ॿुधाए, तोखे वधा एतबार कजे। किथां पियो अची मीर? चो तव्हांजो कमु इहो पुछणो आहे त काॾे विए हैं? वयो हुअसि मूसा जे शिकार ते। जेकॾहिं पुलिस न अचे हा न मूसा जो शिकार थी वञे। अञा तूं मीर ग़लति आहीं। तूं जल्दबाज़ी खां कमु पियो थो वठी। गुरु, मुंहिंजी भेण अगवा थी आहे, भेण। तूं तो चवी त मां ग़लति आहियां। मूसा जे खिलाफ को कदम न खणा। वाह सजावल,
हर वक्त धोखो कोन थींदो। अॻ में धोखो इन करे कयमि जो तूं मूंखे धोखे ॾियण जो सोची पियो। बाक़ी सॼी संगत खे पाण सां मिलाए जेकॾहिं मूंखे कमज़ोर करण जी कोशिश करी थो त या तुंहिंजी सोच आहे। पर नवाब खाननि जो खान आहे। नवाब खान जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे खाननि जो खान तो समझी त पोइ तोखे पंहिंजे किरदार खे बि अहिड़ो ई बणाइणो पवंदो। सजावल, मां पंहिंजे किरदार जे मथां तोहमतुनि हणण जी इजाज़त तोखे हरगिज़ कोन ॾींदुसि। नवाब खान ॻाल्हि त मूं हक़ सच जी कई आहे। को बि तुंहिंजी इज़त मथां मूं हमलो नाहे कयो। हा, आईनो खणी अची तुंहिंजे साम्हूं बीहारियो अथमि। जेकॾहिं उन आईने में तोखे पंहिंजो अक्स बदबूदार बदनुमा ऐं बद किरदार थो नज़र अचे त उनखे मां छा थो करे सघां? मां बद किरदार आहियां। तूं वरी कहिड़ो खीर जो दोतल आहे? नवाब खान मां ठूह ऐं ठिकर आहियां, सख़्त जान आहियां। पर जहिड़ो ॿाहिरां आहियां तहिड़ो ई अंदरां आहियां। दुश्मनी रखां तॾहिं बि सिधी। मूं कॾहिं बि कंहिंखे पंहिंजे पासे में विहारे बगल मां छुरो कढी उनजी कुख में न आहियो। पर तो पंहिंजे सचनि दोस्तनि खे घुराए पंहिंजे पासे में विहारे उन्हनि खे वटनि में ज़हर जा ठुक पियारिया आहिनि। नवाब खान ठुक। हाणे ॿुधाए नवाब खान त तो ते एतबार कजे त कजे कीअं? मीर, मूमल जे अगवा जो केस बि तव्हां मूसा जे मथां आयो हो न, उन वटां मिली। गुरु हर चक्कर मां गलत नथो थी सघां। मां तोखे मीर गलत चवण न आयो हां। मां तुंहिंजे तकड़नि कदमनि खे रोकण जे लाइ आयो हां। मीर दरिया खान सही पियो चए। मूसा जी का पक्की साबिती हथ कर, को कदम खण। मीर, मां तोसां इहो वाइदो थो कयां, अगरि जे तुंहिंजी भेण जे अगवा में मूसा जा हथ आहिनि न, मां तोसां गॾिजी मूसा जे सीने में पंहिंजे हथियार जो सारो बारूद सीने में लाहींदुसि। पर उन खां पहिरियां मूसा जे खिलाफ़ असांखे पूरी पक्की साबिती हथ करणी आहे। मूंखे ज़ख्मी करण खां पोइ बाहुबली मूसा मुंहिंजे घर में घिड़िया। इहा मां पक्की साबिती खणी पहुतो आहियां हिते ध्रुव। ऐं तूं थो चवीं त मूसा हेॾो रहमदिल थी वियो आहे जो मुंहिंजे घर में घिड़ी राणी खे पाण सां गॾु वठी वियो ऐं मुंहिंजी भेण खे अॻवा न कई। वाह वाह। ईअं बि थी सघे थो त ही राणी खे वठी विया हुजनि ऐं नवाब खान तुंहिंजी भेण खे वरी पोयां अगवा कयो हुजे। ईअं नथो थी सघे। नवाब खान बार बार मूंसां दुश्मनी नथो करे सघे। नवाब खान तो पंहिंजे मक़सद में कामयाब थी चुको आहे न। पोइ हू मुंहिंजे खिलाफ़ अहिड़ी चाल छो हलंदो? नवाब खान तोखे ऐं मूसा खे मारण जे चक्कर में आयो। पोइ तव्हां ज़िंदा आहियो त हो पंहिंजी चाल में कामयाब कीअं थियो? बख्शल, इहा ॻाल्हि मीर जे दिमाग़ में कॾहिं बि कोन थी वेहे। सजावल, जेकॾहिं सॼी संगत जे विच में ठाह करणु चाहीं थो त पोइ तोखे बि ज़िद तां लड़णो पवंदो। अजाई तंज़ुनि खां हटी करे मक़सद ते अच। बाक़ी मुंहिंजे तरफ़ खां को बि धोखो कोन थींदो। नवाब खान तव्हां भले केस ख़त्म न कयो, पर सिर्फ़ु एतिरो कयो त कुझु ॾींहं पुलिस खे झलियो त संगत जे पोयां छापा हणणु बंदि करे। सूबेदार जेकॾहिं हथ ढरो कयो न त तुआरे यारनि खे वज मिली वेंदो ऐं हू रुख कंदा मुंहिंजे तरफ़ ऐं मुंहिंजे मथे जो सूर बणिजी वेंदा। मारो की ॾिसो न नवाब खान, उन्हनि खे मारो की ॾिसो। दो तरफ़ को बि रुख न कंदो। मां सूबेदार खे रोके थो छॾियां। तूं पंहिंजी संगत सां मिल। जेकॾहिं ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी थिए थी त ठीकु आहे। मूंखे 2 ॾींहंनि में वर्दी खपे। जे राज़ी नथा थियनि त मां उन्हनि जे लाइ ॿीड़ी बाहि ॿारींदुसि। संगत खे सम्झाइण में कुझु वक़्तु लॻंदो। इन दौरान तव्हां सूबेदार खे पले छॾियो। मूंखे पक आहे संगत वटि हली वेंदुसि त मुंहिंजो मान रखंदा। तव्हां वञी ज़ोर लाहियो। मां सूबेदार खे पले थो छॾियां। ॾिसां थो त तो पंहिंजी कोशिशुनि में केतिरो थो कामयाब। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।